कुछ क्लार्कन ऐं इंतज़ामी अमले छोकरन के हरासा करण, ब्लैकमेलिंग करण ऐं मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमाल कंदे दोस्तियूं रखण लाइ मजबूर कंदा रहनि था। उहे न्याणियूं पंहिंजी इज़त बचाइण ख़ातिर उहे ख़तरनाक रवैया बर्दाश्त करे अंदर में अहिड़ा गलीज़ रवैया विकाइण ते मजबूर थी वञनि थियूं। उहो अमल सिर्फ़ पंहिंजे मुस्तक़बिल बचाइण ऐं माइटनि जी इज़त ख़ातिर कनि थियूं। पर शहर जे कुझु बाज़मीर माण्हुनि अहिड़नि किरदारनि खे वाइखो करण लाइ मजबूर थी आवाज़ उथारियो। तालके शहदादपुर जी हायर सेकेंडरी गर्ल्स स्कूल जी 5 क्लार्कनि ख़िलाफ़ शहर जे बाज़मीर माण्हुनि खे SMS मैसेज करे संदन इज़तूं बचाइण लाइ अपील कई। उहे SMS शहदादपुर जे सूबाई वज़ीर अब्दुल सलाम तहीम ऐं वज़ीर आला सिंध ताईं बि पहुता। अहिड़े वाक़े बाद शहदादपुर जे शहरनि मुलविस 5 क्लार्कनि इनामुल हक़, इमाम बख्श खासकेली, वसीम बेग, शाहिद मेमून ऐं अज़ीज़ गाहो ख़िलाफ़ स्टेशन रोड खां लतीफ़ पार्क ताईं इज्तिमाई रैली कढी अहिड़नि ख़राब किरदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो कयो, जंहिंजे रद्द अमल में DCO सागर रसूल बख्श समेजो क्लार्कनि खे सिर्फ़ तालके बदल करे ॿियनि स्कूलनि में ड्यूटियुनि ते रखियो आहे ऐं उहो फ़ख्र सां चयो त सभु कुझु ठीकु आहे, सिर्फ़ कुझु SMS ते कंहिं ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई नथी करे सघिजे। असांखे मैसेज SMS मूंखे बि आहिनि, DPO खे बि आहिनि, RPO खे बि आहिनि, CM हाउस ते बि आहिनि ऐं असांजे मिनिस्टर साहब अब्दुल सलाम तहीम साहब खे बि मैसेज हुआ है। उन ते इमीडिएट मूं एक्शन इहो कयो त हिते जेके क्लर्क हुआ उहे 4 माण्हुनि जा नाला हुआ, उन्हनि 4 माण्हुनि खे मूं सांगड़ मां शिफ्ट करे फ़िलहाल उन्हनि खे सांगड़ शहदादपुर मां शिफ्ट करे सांगड़ में रखिया आहिनि। शहदादपुर वासियुनि खे अपील थो कयां त पंहिंजनि ॿारनि खे छोकिरियुनि खे स्कूल मोकिलनि। जेकॾहिं तव्हां को बि छोकिरी हिते अपॉइंटमेंट थियणु चाहे थी त आउं अब्दुल सलाम तहीम साहब खे गुज़ारिश कंदुसि त 1-2 छोकिरियूं अपॉइंटमेंट करे ॾियूं जेके हिते क्लर्क थी सघनि। कानून आहे, कानून लाइ कोई पाबंदी न आहे त मर्द थिए ऐं छोकिरी न थिए, इहे न आहे। का छोकिरी क्लर्क थियणु चाहे थी तव्हां मूंखे नाला ॾियो, ऐं तहीम साहब खे गुज़ारिश कराए हिते छोकिरियूं रखाए ॾींदासीं जीअं इहो माहौल जो कोई इल्ज़ाम न थिए सभु ख़तमु थी वञे। ॿिए पासे शहरी ऐं समाजी अॻुवान ॿुधाइनि था त असां वटि उन्हनि क्लार्कनि ख़िलाफ़ छोकिरियुनि जूं लिखियल दरख़्वास्तूं ऐं ॿिया सबूत पिण आहिनि जेके असीं कंहिं ईमानदार जज या पुलिस ऑफिसर खे ॾींदासीं जेके इंक्वायरी बाद उन्हनि खे सख़्त सज़ा जो हुकुम ॾियनि। एप्लीकेशन तो है कुछ छोकिरियूं जूं 8-10 छोकिरियूं एप्लीकेशन तो है मतलब वो छोकिरियूं वो राणे सतारे बि जो असां कोन थी आहे कुझु उन कापी तव्हांखे जेको राणे सतारे जो उनजो अपील आहिनि असां वटि जेको आहे तव्हांखे ॾींदासीं। हिन वाक़े खां पहिरां हायर सेकेंडरी गर्ल्स स्कूल में 2100 शागिर्दाणियूं पढ़ंदी हुयूं, पर हिन वाक़े बाद 300 छोकिरियुनि स्कूल अचणु छॾे ॾिनो आहे। शहदादपुर जे शहरनि अहिड़े बुरे अमल ख़िलाफ़ गर्ल्स सेकेंडरी स्कूल जे क्लार्कनि ख़िलाफ़ स्टेशन चौक खां लतीफ़ पार्क ताईं इज्तिमाई रैली कढी पंहिंजे बाज़मीर हुजण जो सबूत ॾिनो, जॾहिं त DCO सांगड़ DDO रेवेन्यू खे इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु कयो वियो आहे, जंहिं शहरनि जे लाइ बाएतमादी ज़ाहिर कंदे चयो त उहा कमेटी सियासी दबाव में हिन मसइले खे ख़तमु करणु चाहे थी। जेके असांखे हींअर कदम खणणा हुया त छोकिरियुनि जो कॉलेज में क्लार्कनि ॾे वञणु वग़ैरह उहो असां बंदि कयो आहे। जेके फॉर्म वग़ैरह आहिनि उहे प्रिंसिपल या स्टाफ लेडी स्टाफ जे साम्हूं जेको आहे सो तक़सीम कया वेंदा। बाक़ी इंक्वायरी उन खां हटी करे असां पंहिंजे हिसाब सां कंदासूं। सीक्रेट इंक्वायरी ज़ाहिर आहे अहिड़ो इशू आहे जेको मथे ताईं हलियो वियो आहे। असां इंशाअल्लाह ताला पंहिंजी न्यूट्रल इंक्वायरी करे ऐं मथे पंहिंजी रिपोर्ट्स ॾींदुसि त हिन में कहिड़ा हथ आहिनि जिन जेको आहे सो हिन असांजे शहर में असांजे तालीम खे तबाह करण जी कोशिश कई आहे। अगरि प्रूव थियो थो वञे इंक्वायरीअ में त उन्हनि खे फौरी तौर ते जेको आहे सो बाक़ाइदे सर्विस मां निकाली ॾिनी वेंदी ऐं हुनखे ख़ारिज कयो। इंशाअल्लाह असां 1-2 ॾींहंनि में हिननि माण्हुनि खे घुरायूं था जिन इहे ॻाल्हियूं कयूं आहिनि उन्हनि खां प्रूफ वठंदासूं ऐं बाक़ाइदे उन्हनि पेरेंट्स सां मिलंदुसि, स्टाफ सां मिलंदुसि, जंहिं नमूने सां इंक्वायरी थींदी आहे। शहदादपुर जे शहरनि मीडिया आॾो दाहींदे चयो त छा सिंध जूं न्याणियूं अहिड़ी हालत में तालीम पढ़ाए सघंदियूं। उहो बि सवाल कनि था त क़ौमी असेंबली में औरतुनि जी प्रोटेक्शन लाइ बिल त मंज़ूर थिया पर उन्हनि ते अमल केरु कराईंदो। असांजी ॿारहां जूं भेणूं निकिरनि नथियूं पढ़ण लाइ वेतर जे करे मां निकिरे थो त पोइ ही अज़ाब आहे। हिन हिसाब में केरु पढ़ंदो। हिन वक़्तु सियासी समाजी ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमनि ते फ़र्ज़ आयद थो थिए
त शहदादपुर जी शागिर्दियाणियुनि खे इंसाफ़ ॾियारियो वञे ऐं उन्हनि लाइ असेंबलियुनि में आवाज़ उथियारियो वञे त जीअं सॼी सिंध जी नियाणियुनि लाइ खॼंदड़ बुरियुनि अखियुनि खे हमेशह झुकाए छॾिजे।